रसूल जी जिंदगी में बेहतरीन नमूनो जिंदगी गुजारण चाहियो था तो गुजारण जो बेहतरीन नमूनो मोहम्मद अमीर जी जिंदगी जीण चाहियो था तो जीण जो भलो अंदाज वो अज को मोहम्मद अमीर सेखारियो खाओ पियो हलो घुमो सुमो शादियों कयो गमियो दुख सुख जिंदगी जा तव्हां ते जेकी बि लम्हा अचनि रात में हुजो या ॾींहं में सुबुह हुजे या शाम हुजे तव्हां जे लाइ जिंदगी गुज़ारण जो भलो नमूनो उहो आहे जेको मोहम्मद अमीर आसमानी ऐलान रब जो ऐलान सुभान अल्लाह हिकड़ा चवनि था असांजो आइडियल इमरान खान हिकड़ा चवनि था असांजो आइडियल ज़ुल्फ़कार अली भुट्टो के कंहिंजा पैरोकार के क्रिकेट वारनि जे पुठियां के फनकारनि जे पुठियां के अदाकारनि जे पुठियां के सियासी लीडरनि जे पुठियां रब फरमाए थो त हर तरीके में इज्जत न आहे इज्जत आहे त मोहम्मद जे कामयाबी आहे त मोहम्मद जे तरीके में जीअण जो मसो आहे त मोहम्मद मुस्तफा ये त जानवर बि जीअन था जी वो जंदे बोरा खणंदा आहियो वो बि त जीए थो न पियो ऐं जेको खड़ा ते बीठो हूंदो आहे इहो बि त जीए थो न पियो जीअण जे लाइ त जानवर बि जीअनि था पखी पखण जी त जनावर बि जीअनि था पर जीअण जो मज़ो आहे मोहम्मद मुस्तफा जे तरीक़े जेको मदीने वारे जे तरीक़े ते हलंदो आहे न रस्तनि ते हलंदो आहे मलाइक पंहिंजा पर उन जे पेरनि जे हेठों विछाईंदा जिथां वेंदो उते रहमत वसंदी ॻाल्हाईंदो त वात मां गुलाब जे गुलनि वांगुरु खुशबू ईंदी मोहम्मद मुस्तफा जे तरीक़े ते हलण वारो दुनिया में इज़त वारो मरंदो त उन जे कब्र ते बि हींअर काफ़ी कुपा ॾिसी आयो आहे हर कंहिंजे कब्र ते कुपो न हूंदो आहे हर कंहिंजे मज़ार ते माण्हुनि जा मेला न हूंदा आहिनि हर कंहिंजी कब्र हीअं इज़त ऐं अज़मत वारी न हूंदी आहे इहा इज़त उन्हनि खे मिलंदी आहे जिन जे सीने में मोहम्मद अमीर जो पैर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं जो तरीक़ो सोने नबी जी सुन्नत शरीयत मुस्तफा जी वाट जेकी वठंदा आहिनि उन्हनि जी कब्र में बि इज़त क़यामत जे ॾियारे में उथंदा त बि इहे सभिनी खां वधीक इज़त वारा मुझे सफर हो कश्मीर ॾिठे पियो वञा हेतो सेवण कालंगिस मुंहिंजो कलंदर जो दीदार कंदो सारे माण्हू वेठा आहिनि सारे माण्हू हिकिड़ा फुला था विकिणनि हिकिड़ा पड़ था विकिणनि हिकिड़ा मलंग कमकार न कर पर कलंदर जे नाले हज़ारे माण्हू हज़ारे माण्हू कलंदर जे नाले ते पलजन था मज़ार में अंदर विसे सवे माण्हू को कुरान पियो पढ़े को तिलावत पियो करे को कलंदर जे मज़ार ते दुआऊं वेठो घुरे मजो वाह जवाना तुंहिंजी कमाई किथों मरंद खां आयो ईरान जो बि आख़िरी छेड़ो आहे पाकिस्तान खां पोइ ईरान जो आख़िरी छेड़ो जेको आज़रबाईजान सां थो मिले उते हिकिड़ो सूबो आहे उते हिकिड़ो इलाइक़ो आहे मरंद हे परदेसी उतां आयो हिते न घर न घाट न बच्चा न मिट न माइट कलंदर जा न अज़ीज़ न करी
नथो अचे सलाम करे केॾी महिल 70 तो सलाम करे जंहिंजे दर खे बि सोन चढ़ लॻो पियो आहे वरी तो वियुसि सफ़र कंदे कंदे घड़ी खुदा बख़्श खां गुज़र थियो भुट्टे साहब जी क़बर सोचुम त जो बादशाह उनखे सलाम कंदो आहियां भुट्टे जी क़बर ते वियुसि हिकिड़ो माण्हू सो बि चौकीदार गवर्नमेंट जे तरफ़ां पगारदार गुहारी खणियो बीठो ही वज़ीर आज़म हुयो हू फकीर परदेसी हुयो सुभान अल्लाह मालूम थियो त कुर्सियूं इक़्तिदार ताज तख़्त जैसी जेरो माण्हू सलामी बाहिने माण्हू उन जे दर ते अचनि था पर जे लथो त केरु पुछे खंगे जी हज़रत साईं जन बयान फरमायो त लाड़काणे में पीर मिठा सिंघनि जे दरगाह ते वञा पियो हिकिड़े जाइ तो गुज़रियुसि बंगलो हुजे हज़ारे माण्हू बीठा हुजनि गाॾियूं मोटरूं माण्हू प्यादा हज़ारे जी मेलो लॻल हुजे भाई छा जो मेलो आहे जिते वज़ीर साहब जेको खोड़ो आहे खोड़ो साहब आयल आहे माण्हू आया आहिनि दरख़्वास्तूं खणी के मिलण वारा के वरी चाकलूं हर भरू वॾेरनि जे पुठियां खोड़ो साहब साईं रात रहियुसि ऐं सुबुह जो वरी वापसि मोटियुसि हिकिड़ो माण्हू न कोन्हे भाई कल मेलो लॻो पियो जैसे रात हुनखे वज़ारत त लाहे रात वज़ारत लही वियो मेला टुटी विया माण्हुनि जा अचण वञण सलामियूं बंदि थी वियूं जैसी कुर्सी हुई माण्हुनि इज़त एतिराम पे कयो पर कलंदर जी कल बि कुर्सी क़ाइमु हुई अॼु बि कुर्सी क़ाइमु आहे क़यामत ताईं कुर्सी कलंदर जी क़ाइमु रहंदी ख़ुदा वारनि जी महफ़िल में वञी ॾिस यार हिक बारी मदीने वारे साईं जे दर जी जेको गुलामी कंदो आहे उन जी इज़त अज़मत शान रिफ़त बुलंदी आहे माण्हुनि जे दिलनि में उन जे लाइ मोहबत पवंदी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह नज़राने जो पेचियूं था खोलनि लख रुपया था निकिरनि सोन था निकिरनि कलंदर चए त उर्दू त मूंखे नज़रानो ॾियो ही इज़त जेका विसाल खां पोइ वफ़ात खां पोइ बि क़ाइमु आहे इहो सबक़ आहे हू वज़ीर आज़म आहे ही फ़कीर आहे परदेसी मुसाफ़िर आहे हाणे हींअर शहबाज शरीफ़ वेठो आहे न केतिरियूं थियूं रोज़गारियूं मिलनि हिते पेट्रोल थो चढ़े त गाॾियुनि जो पर्दो आहे बराबर कुर्सी वारो आहे इक़्तिदार वारो आहे पर टके जी दिल में इज़त नाहे माण्हुनि जे दिल में टके जी मोहबत नाहे पर हिन वक़्त में बि दरबार वीहड़ शरीफ़ ते वञी ॾिस त अल्लाह वारनि जी इज़त चाहे दरगाह रहमतपुर शरीफ़ में वञी ॾिस अल्लाह वारनि जी इज़त चाहे दरगाह आलिया मशहूरी शरीफ़ में वञी ॾिस पाकराणी शरीफ़ में वञी ॾिस पीर गुड़िये साईं जे दरगाह ते वञी ॾिस अल्लाह सुभान अल्लाह बेशक बेशक
पीर गुण पैसा तो कौन ले दो ता जो मुझे दरगाह मानू पांचे पीर जे कब्र ते भी कौन था वजन जे पीर गुणे ते था पर यो अमीर पीरा वही ॾिसो त मेला मल्ला पिया आहिनि ओ मिठाई सब मोहम्मदी फैज़ जेको दिल पर नबी जे दर जी गुलामी कंदो इत्तबा कंदो ताबेदारी कंदो ओ मदीने वारो उन जे दिल में हिकिड़ो राज़ दाख़िल कंदो जेके फैज़ मोहम्मदी सॾिबो आहे सिंधी में चवंदा आहिनि मणिया अदा माण्हू मया वारो लख माण्हू हीअं वेठा हुआ न अल्लाह वारो ईंदो मुंहुं ॾिसी चवंदो लिखियल कोन्हे अल्लाह वारो पर उनजो मुंहुं ॿुधाईंदो आहे उनजो हलण पधरो उनजो ॻाल्हाइण पधरो उनजी इज़त अज़मत ख़ुदि ब ख़ुदि माण्हुनि जे दिलयुनि में अल्लाह पैदा कंदो आहे ख़बर मोहम्मद मुस्तफ़ा जो राज़ फैज़ उनजे सीने में पिटाई फरमायो त माण्हू सभु न सोना पखी सभु न हंज के माण्हू मंझ अचे पूए बहार जी बहार वारी पूए जेके फिटाई सॼो या मोहम्मदी सुरहान आहे जेका मोहम्मद मीर पंहिंजे गुलामनि खे सुरहान लॻाई अल्लाह वारनि जो चेहरो ॾिसो त दिल न भरबी चवंदो वरी ॾिसां भाड़ा भरे किराया भरे वरी माण्हू ईंदो चेहरो भली ज़ाहिरी ज़िंदगी में हुजे या मज़ार में सुतल हुजे उनजी माण्हुनि जे दिलयुनि में मोहबत उल्फत हूंदी आहे छो त उन जे अंदर में ख़ुशबू हूंदी आहे मोहम्मदी फैज़ हूंदो आहे उन्हनि जे मुंहं में मया हूंदी आहे समझो गाल पोती हले कोन पोती मूंसां गॾु वेठा आहियो घणो घुमण विया आहियो सही से ॿुधाइजो ॻाल्हि मुंहिंजी सम्झी तव्हां पोइ इहो मोहम्मदी फैज़ ज़रड़ो मिली वञे ज़रड़ो मिली वञे किथे होते सेवा कर समुंड जी जिते चर वहे तो चाल समय बहन सीर में माणिक मोती लाल जे मासो मिलई माल तब पुजारा पुर थिए शेर किला या मेहनत वॾी ॻाल्हि आहे पिटाई थो फरमाए त मासो मिलई माल त बि पुजारा पुर थिए ओ मिठा क़ुरान फरमाए थो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना तव्हांजे लाइ इज़त जो राज़ आहे मोहम्मद जी ज़िंदगी में आहे हुज़ूर वांगुरु जीअण सिखो खाइण सिखो पीअण सिखो हलण सिखो घुमण सिखो मुंहिंजे मोहम्मद जा ताबेदार बणिजी वञो मां अल्लाह तव्हांजा सीना मोहम्मदी फैज़ सां भरे पुछा तव्हांखे बि इहो मासो खपे के खपे सोने नबी जो फैज़ खपे पोइ तव्हांखे असांखे ज़रूरी आहे त सोने हबीब जी सुन्नत ते हलूं शरीयत ते हलूं तरीक़े ते हलूं ज़ाहिर में बातिन में मदीने वाले साईं जी ताबेदारी सुन्नत ते अमल मोहनरो मोहम्मदी सुवारी पटको
जिक्र शरीयत सुन्नत नमाज रोज़ो खैर जूं ॻाल्हियूं चोरी न ज़िना न शराब न बेदीनी जा कम न बेहयाई जा कम न भरावा नंग न तकणा आहिनि ज़ुल्म जा कम न करणा आहिनि पर जेको तरीक़ो मदीने वारे सेखारियो आहे उन ते हलंदो वञ बेड़ा पार थींदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या सुभान अल्लाह पुछवा छा तव्हां पे मदीने वारे साईं जे फरमान के मञंदो सोने नबी जे तरीक़े ते हलंदो केड़ा केड़ा तैयार आयो चल हड़ी तैयार आयो हिकिड़ो उसूल याद कयो हिकिड़ो तरीक़ो हिकिड़ी ॻाल्हि यादि कयो वीह ॻाल्हियूं ॿुधायां कुझु यादि कुझु विसरी वञनि हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो मुंहिंजे सोणे नबी जेका उम्मत खे तालीम ॾिनी तरबियत कई सबक सेखारिया जंहिंसां फैज़ मुहम्मदी मिलंदो आहे या मणिया तव्हां में बि पैदा थींदी केड़ी हजरत नवास बिन समआन रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत है सही मुस्लिम में जामिअ तिरमिज़ी में रिवायत है असहाबी सोचे सअलत रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल बिर्र वल इस्म या रसूल अल्लाह कुर्बान वञा मूंखे ॿुधाए त नेकी छा आहे बदी छा आहे चङाई छा आहे बुराई छा आहे सुठाई छा आहे गंदाई छा आहे चङा कम कहिड़ा आहिनि बुरा कम कहिड़ा आहिनि हुज़ूर जी लिस्ट कहिड़ा आहिनि नमाज़ सुठो कमु आहे रोज़ो सुठो कमु आहे हज ज़कात कहिड़ा हुजूर लिस्ट देना जिना बुरो फेला चोरी नशो हराम खोरी रिश्वत जुआ ये बुरा न लिस्ट न बुधाए न नेकियुनि जी न बुराई असां बि पुछो या रसूल अल्लाह मूंखे सेखारियो ॿुधायो त नेकी छा आहे बुराई छा आहे बुरा कम कहिड़ा आहिनि चङा कम कहिड़ा आहिनि मदीने वारे सां हिकिड़ो उसूल सुभान अल्लाह सरकार फरमायो अल बिर्रु हुस्नुल खुलुक़ नेकी आहे सुहिणा इख़लाक़ अल्लाह सुठा इख़लाक़ सुहिणो तरीक़ो ॻाल्हाइण सुठो हलण सुठो खाइण सुठो पीअण सुठो पीअण सुठो वेहण सुठो सुहिणा इख़लाक़ सुहिणा इख़लाक़ सुभान अल्लाह वल इस्म मा हाक बि सदरिक ऐं बुराई उहा आहे जेका तुंहिंजे दिल में खुट के समझो था जी न समझो ये कम कयां तो माण्हू छा चवंदा बाबे खे ख़बर पवंदी त नाराज़ थींदा लिकी लिकी कंदो अम्मा खे न ख़बर यार मुरीद आहियां मुर्शिद दिल पर सुभान अल्लाह सुभान जेका दिल में ॻाल्हि खुल के अब साईं के जाजी हज़रत अल्लाह मा साईं दातर ने साईं भली कर भली करे तव्हां असांजे मजलिस जी रौनक सुभान अल्लाह चङाई उहा आहे जेका सुठाई हुजे सुठा इख़लाक़ हुजनि ऐं बुराई उहा आहे जेका दिल में खुट के वा कर ऐं
यतली अलैहिम नास तू सोची त मानन के शर खबर न पर ये जो कम कया तो मानन की खबर न पवे खुद को दिल में पैदा थे उठ खुद थे सुभान अल्लाह दिल में कंपनी डकनी थे या दिल के अंदर पूरा पूरा थे समझी सुभान अल्लाह बस बस जे गाल में दिल खुद के वो कम छदे दे जे गाल में दिल खुश हुजे वो कम कर छोटा सिद्क तुमानीनतुन सच्चाई नेकाई दिल जो इत्मीनान करारा फरहत आई बुराई में दिल में हुरा हुरा खुटका उसूल समझ में आयो जन समझो आहे तो मथे घणो जे न समझो तो मैं वरी बुधाया सुभान अल्लाह साईं फरमाइन था चंगाई आहे जे में तुझी दिल मुतमइन हुजे सुभान अल्लाह सच बुधायो नमाज पढ़ंदा आयो तो दिल खुश थी के 5 रुपया खैरात ॾिनो मस्जिद में वियो दरगाह पीर गुणे ते वियो साईं मौलाना दातर ॾिने सां हथ चुमियो हिकिड़ो धाड़ेल चोर लुचो आयो उन हथ चुमो वो तो लुटेरो आहे साईं दिल खुश थी भली उन डंडे या वरी मुछुन जे ज़ोर ते या बंदूक जे ज़ोर ते भली तेरे में पोस पर दिल मुतमइन न थींदी पर ई आलिमा न हिन जे हथ में बंदूक न पिस्टल पर हिन जा हथ चुमंदे दिल खुश थींदी त मां आलिम जा हथ चुमिया साईं फरमाइन था नेकी आहे जंहिंमें दिल खुश थे दिल इत्मीनान वारी दिल करार फरहत वारी थे या नेकी पर जंहिं ॻाल्हि में दिल खुट के दिल में हूरा घूरा थे दिल तव्हांजी मुतमइन न थे दिल तव्हांजी परेशान थी वञे इहो गुनाह हुआ इन खां बचो इहो त मोहम्मदी पए गाल समझी गयो हिकड़े कोमरे में दरिया बदो हिकड़े जुमले में सजी तरीक़त सजी शरीयत जिंदगी में पीर मुने वाला इहो उसूल तायो जे गाल में दिल में खुट खुट थे छॾे ॾियो सुभान अल्लाह ताके शरीयत जो मसाले जी खबर भी कोने पढ़ियल बनायो मुफ्ती बनायो पर तव्हांजी दिल मुफ्ती आहे दिल तव्हांजी ताके मुताई ये जे बचे वाला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भी कलमो पढ़ियो आहे न उन जी दिल में अल्लाह ताला हिकिड़ो काज़ी बिहारींदो आहे मुफ्ती बिहारींदो आहे चङो कम कंदे त दिल खुश थी बुरो कम कंदे त दिल में खुटका पइजी वेंदा हाणे तव्हां वञी सॼी ज़िंदगी आज़माइजो इन ॻाल्हि मस्जिद में ईंदे त दिल ठरी पवंदई दिल मुतमइन थी वेंदई दिल खुश थी वेंदई ऐं मकान में दिल न ठरंदी शरबत पियो पानी पियो चाहे पियो दिल न खुटकंदी पर शराब पीअंदे भंग पीअंदे नशो वापराईंदे दिल खुटकंदी सिगरेट हथ में खणंदे दिल खुटकंदी केर झलण पलण वारो बि न आहे पर दिल चवंदी यार सुठो कमु कोन आहे कि न तोखां का ग़लती थी वेंदी दिल खुटकंदई त चङो कमु न कयो अथई बस इहो आवाज़ ॿुधण जी कोशिश कयो अंदरि आवाज़ हलनि था पिया बुरा आवाज़ बि हलनि था चङा आवाज़ बि हलनि था पर पीर गुणे वारा असां गौर नथा कयूं उन ते अमल नथा कयूं बस जे इहो अमल करी न जेका दिल सुठी सलाह जे उन ते हल जे दिल बुरी ॻाल्हि खां मना करे खुट के उनखे छॾे ॾे इहो मुहम्मदी
फैज़ तुझो सीनो सर्दी इहा तालीम थई कलंदर इहा तालीम थई फिटाई इहो सबक थई मिठे पीर रहमतपुर वारे जो इहो सबक थई साईं वीरन वारन जो इहो सबक थई मुर्शिद मातली वारे जिन ॻाल्हि में दिल खुटके न छॾे समझो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह इमाम तिरमिज़ी रिवायत दिया सहीह इब्न हिब्बान में रिवायत हजरत अबू दरदा असहाबी तो रिवायत करे मदीने वाले साईं फरमायो मा मिन शैइन अस्कल फी मीज़ानिल मुमिन यौमल क़ियामत मिन खुलुक़िन हसन क़यामत में अमल तुरंदा पुट ताराज़ी लगंदी ताराज़ी में अमल तुरंदा हेडो नेकियूं हेडो बदियूं अमल तुरंदा साईं फरमायो जॾहिं अमलन जो फसन थींदो त का बि नेकी को बि चङो कमु एतिरो फसनी न हूंदो जेतिरो तुंहिंजा सुहिणा इख़लाक़ नेकी ते हलण इहो फसनी अमल थींदो कपे जो हेॾो ढेरो विझो ताराज़ी में ऐं लो हेतिरो केरु ढेरो थींदो उनजो हुजम मादो थोरो आहे पर वज़न घणो आहे कप हेॾी आहे पर वज़न थोरो आहे मिठा बराबर ॿिया अमल चङा बि खोड़ आहिनि नेकियुनि जा कम खोड़ आहिनि पर सुहिणा इख़लाक़ नेकी जा कम जेते दिल मुतमइन हुजे इहे जेॾी महिल विच पा ताराज़ीअ में सभिनी अमलनि खां इहे कराज़ी सरकार फरमायो मुझे सोने हबीब फरमायो सुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना अक्सर मा युदखिलुन नास अल जन्नह असाबन पुछो या रसूलल्लाह घणा माण्हू जेके जन्नत में वेंदा घणा कहिड़े अमल जे करे घणा माण्हू जन्नत में कहिड़े अमल जे करे वेंदा साईं फरमायो तक़वल्लाह व हुस्नुल खुलुक़ हिकिड़ो अल्लाह खां टिकण ॿियो सुठा सुहिणा इख़लाक़ अल्लाह जो ख़ौफ़ ॿियो सुठा इख़लाक़ इन ॿिनि ॻाल्हियुनि जे करे अक्सर माण्हू जन्नत में जेके वेंदा सुठनि इख़लाक़नि जे करे अल्लाह जे ख़ौफ़ जे करे अक्सर माण्हू जन्नत में वेंदा वरी पुछा कयईं वसुइल अन अक्सरी मा युदखिलुन नास अन्नार या रसूल अल्लाह घणा माण्हू जेके जहन्नम में वेंदा उन जो सबब कहिड़ो हूंदो कहिड़ी ॻाल्हि जे करे घणा माण्हू दोज़ख में वेंदा साईं फरमायो अल फम वल फर्ज हिकिड़ो वात हिकिड़ी ज़बान ॿियो शर्मगाह इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि जे करे घणा माण्हू दोज़ख में वेंदा अक्सर माण्हू जेके जहन्नम में वेंदा पंहिंजे ज़बान जे करे गंदी ज़बान गंदी गुफ़्तार कंहिंखे गार ॾिनई कंहिंजी गिला कई कंहिंखे घटिया लफ़्ज़ ॻाल्हायई पंहिंजे ज़बान सां गंदा लफ़्ज़ ॻाल्हायई इहा ज़बान उन्हनि खे जहन्नम में कंद भर किराईंदी ॿियो शर्मगाह यानी ज़िना कयई छोकिरेबाज़ी कयई गंदाई जा कम कयई बेफ़रमानी जा कम कयई ये गंदा कम उनखे जहन्नम में उछलाइण वारा चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह
किबला साईं पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत साईं मियां अली मोहम्मद रहमतुल्लाह दामत बरकातुहुल आलिया के इन सोहणी महफिल में असीं खुशामदी चवंदा सुभान अल्लाह साईं जो अचण हिन जमात जे लाइ ख़ैर ऐं बरकत वारो सुभान अल्लाह रहमत ऐं अता ऐं हिदायत वारो अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हट जा यार जिंदाबाद ओ मिठा साईं फरमायो त अक्सर माण्हू जेके जहन्नम में वेंदा हिकिड़ो पंहिंजी ज़बान जे करे ऐं ॿियो पंहिंजे शर्मगाह जे करे ज़बान सां गंदा लफ़्ज़ पराई गिला पराई फलाणो अहिड़ो फलाणो अहिड़ो फलाणो अहिड़ो साईं फरमायो जेको पराई गिला थो करे अलग़ीबतु अशद्दु मिन ज़िना गिला करणु ज़िना खां बि बुरो फेला ज़िना ज़िना केॾो गंदो गंदो बि शरीफ़ फेला पर ज़िना खां बि गिला बुरो फेला छो त गिला करण सां दिलनि में कुल्फ़त कुदूरत नफ़रत पैदा थींदी आहे ठहियल रही वेंदा घर उजड़ी वेंदा दोस्तियूं फिटी वेंदियूं रिश्ता नाता टुटी पवंदा गिला उनजे करे ऐं हाणे माण्हू गिला खे गिला सम्झनि ई नथा असांजा जेके वरी मज़हबी अॻवान आहिनि न असांजा मज़हबी माण्हू मौलवी साहब पेश इमाम ख़तीब पराई गिला वेहंदा त पराई शिकायत शुरू कंदा माण्हू जाहिल माण्हू ग़लीज़ गंदा माण्हू ज़िना कंदा लिकी ऐं मौलवी मस्जिदुनि में वेही पराई गिला मस्जिद नबवी शरीफ में वेठा हुजूं हिकिड़ो पीर आहे हीअं चए वेठो मां नालो न खणो जे नालो खणा त गिला थी वेंदी नालो नथो खणा त न ॾिठो आहे न तव्हां हुनखे सुञाणो था इन जे करे हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां थो गिला उहा हूंदी आहे नालो वठी त ग़ुलाम कादिर हीअं आहे ग़ुलाम कादिर मौजूदु न हुजे पर पुठ जेका ॻाल्हि करे इहा गिला आहे हे वेठो आहे मां हिनखे हक़ सच चवां थो इहा गिला न आहे या वरी हे मौजूद न हुजे नालो वठी चाहे ग़ुलाम कादिर अहिड़ो अथव ग़ुलाम कादिर अहिड़ो अथव इहा गिला या मां वेठो ॻाल्हि कयां हे अची वञे चुप थी वञा इहा गिला आहे मथां हिन ख़बर न पए रुखारो थींदो आहे इहा गिला आहे पर हिकिड़े माण्हू खे तव्हांखे ख़बर न आहे केरु आहे कंहिंजी ॻाल्हि पई थिए ऐं हक़ीक़त जेकॾहिं ॿुधाइजे थी त इहा गिला न आहे मस्जिद नबवी शरीफ में वेठा हुजूं पीर साहब दरगाह वारो आहे अच शुरू कई गिला फलाणो पीर अहिड़ो फलाणो मौलवी अहिड़ो फलाणो मुफ्ती अहिड़ो फलाणो अहिड़ो फलाणो अहिड़ो मां उथियुसि समझम जो कूलर पासे में पियो हुजे समझम खणी अचे अचानक चुप करे हला करे जा समझम ॾिनोमांसि चईसि मूंखे रोज़ो मैं रोज़े सां मां चई समझम पाक पाणी आहे पाकीज़ा पाणी आहे हज़रत इब्राहिम खलील इस्माइल सबील मोहम्मद मीर हिन पाणी जी तारीफ़ कई आहे पाकीज़ा पाणी उहो पाकीज़ा पाणी नथो पी ऐं क़ुरान फरमाए थो भला यख्तब बादुकुम बादा तव्हां मां हिकिड़ो ॿिए जी गिला न करे जेको पराई गिला थो करे अयो हिब्बु आदुकुम ऐं याकुल लहम अखीह मैतन फकरिहतुमू जेको पराई गिला थो करे ॼण मोल भाउ जो गोश्त चपाड़े थो मां चयो मोल भाउ जो गोश्त वेठो तो मस्जिद नबवी में खाई पाक पाणी नथो पीए तुंहिंजो रोज़ो